सिंध हुकूमत ऐं नेदरलैंड पोल्ट्री वापार जी तरक्की लाइ गॾिजी कम करण ते इत्तफ़ाक़ करे वरितो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त नेदरलैंड जे सीड़पकारनि लाइ सिंध में फिशरीज़ ऐं वाटर सेक्टर में मौक़ा मौजूद आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह सां नेदरलैंड जे सफ़ीर हैनी डी व्रेस मुलाक़ात कई, जंहिं दौरान ॿतरफ़ी लाॻापनि समेत अहम मामलनि ते ॻाल्हि ॿोल्हि कई वई। मुलाक़ात दौरान वॾे वज़ीर मुराद अली शाह ॻाल्हाईंदे चयो त नेदरलैंड जे सीड़पकारनि लाइ सिंध में फिशरीज़ ऐं वाटर सेक्टर में मौक़ा आहिनि। आपाशी खातो सिंध नेदरलैंड सां राब्तो कंदो। मुराद अली शाह चयो त नेदरलैंड जा पाणी माहिर सूबे में बोर जे मसइलनि ते सिंध हुकूमत सां गॾिजी कम कंदा। सिंध हुकूमत थर ऐं कोहिस्तान जे इलाइक़नि में नंढा डेम ठाहिया आहिनि, जेके डेम बरसात जे पाणी सां भरिजंदा आहिनि। नंढनि डेमनि जो पाणी ज़राअती चौपाए माल जे पीअण लाइ इस्तेमालु थींदो आहे। उन मौक़े ते नेदरलैंड जे सफ़ीर चयो त माहिरगिरी ऐं वाटर मैनेजमेंट में नेदरलैंड वटि टेक्नोलॉजी मौजूद आहे। मौसमियाती तब्दीली जे मसइलनि ते बि नेदरलैंड सिंध हुकूमत सां गॾिजी कम करणु चाहे थी। नेदरलैंड जा पाणी माहिर सेप्टेम्बर में पाकिस्तान ईंदा।